सगीर जी आवां ॿुधायो त सरकारी ज़मीननि जे अलाटमेंट ते पाबंदी आहे। इन हवाले सां अदालती हुकुम बि मौजूद आहे, पर मुलविज़नि खिलाफ़ का असराइती कार्रवाई न थी रही आहे। अहिड़नि करप्ट कामोरनि खे आख़िर कंहिंजी पुठभराई हासिल आहे? ॾिसो, इहे जेके करप्ट कामोर आहिनि उहे लैंड माफ़िया सां मिलियल हुजनि था ऐं जेके लैंड माफ़िया जे पुठियां माण्हू आहिनि उहे बाअसर माण्हू आहिनि। उन्हनि जो हुकुमरान जमायत सां बि तालुक़ आहे त उहे जेके कुझु सियासी माण्हू बि जेके उते आहिनि त उन्हनि जी पुठभराई हासिल आहे। इन जे करे इन्हनि कामोरनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई न पई थिए। सही। हाणे तव्हां ॾिठो हूंदो त असीं केतिरा ई भेरा इन्हनि ज़मीननि जे हवाले सां प्रोग्राम करे चुका आहियूं। कॾहिं मलीर मुख़्तियारकार जो जेको आहे उहो गडाप जो जेको आहे उहो रिकॉर्ड चोरी कयो वञे थो। कॾहिं वरी ओलह ज़िले में जेको मंगो पीर जो मुख़्तियारकार जी ऑफिस जो जेको आहे रिकॉर्ड साड़ियो वञे थो। कॾहिं जेके उहे रिकॉर्ड जेके आहिनि उहे गडाप मां गायब थी वञनि था। कॾहिं वरी अहिड़ा जाली अलाटमेंट जा स्कैंडल अचनि था। इहे सॼा जेके कारनामा आहिनि उन्हनि इहे सिर्फ़ु इन लाइ कया वञनि था, इहे रिकॉर्ड इन लाइ साड़ियो वञे थो, इहो रिकॉर्ड इन लाइ चोरी कयो वञे थो छाकाणि जो इन्हनि खे बाअसर माण्हुनि खे फेवर करणी आहे। पोइ उन्हनि ग़रीब माण्हुनि जा या उहा जेका सरकारी ज़मीन फबाइण जे लाइ पोइ उहो रिकॉर्ड जेको आहे या गुम कयो वञे थो या रिकॉर्ड साड़ियो वञे थो या वरी जाली अलाटमेंट जे ज़रिए उन्हनि खे उहा ज़मीन अलाट करे ॾिनी वञे थी। त उन जे पुठियां इहे बाअसर माण्हू आहिनि। उन जे करे छाकाणि जो ही सहूलियतकार आहिनि उन्हनि जा ही करप्ट कामोरा, इन जे करे उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई नथी थिए। हिकिड़े सिस्टम जे तहत इहे सरकारी ज़मीनूं जेके आहिनि उहे फबायूं वञनि थियूं। हालांकि 2012 खां वठी जेका सरकारी ज़मीन ख़ानगी माण्हुनि खे ॾियण ते पाबंदी आहे, उन जे बावजूद बि ही सरकारी ज़मीनूं जेके आहिनि उहे भुगड़नि मुठ ते ॾियण जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। नेब हुजे या एंटी करप्शन हुजे या ॿिया जांच कंदड़ इदारा हुजनि, इन्हनि समूरनि इदारनि जे बावजूद बि इहे स्कैंडल्स रुकिजी न सघिया आहिनि। यानी स्कैंडल मथां स्कैंडल साम्हूं अचनि पिया। भली केतिरियूं ई CMIT जूं रिपोर्ट्स अचनि। इन खां अॻु बि जेको आहे उहो 5000 एकड़ ज़मीन जो स्कैंडल आयो हो त 5000 एकड़ सरकारी ज़मीन जेका आहे उहा मंगो पीर वारे इलाइक़े में खपाई वई। इन खां अॻु उन मंगो पीर वारी ज़मीन जे रिकॉर्ड खे बाहि ॾिनी वई ऐं उन में निशानदेही थी त ही बाहि वाक़े में इहे कामोरा मुलविस आहिनि। उन खां पोइ उहे जाली हिकिड़ो रिकॉर्ड ठाहे करे उहा ज़मीन 5 एकड़ ज़मीन खपाई वई। उनजी जांच थी, उहा जांच रिपोर्ट वरी साइड लाइन थी वई। ईअं ई हिकिड़ी ही क्यामाड़ी जो वरी मामिलो साम्हूं आयो आहे। हीअ अॻिते हली ही बि जेको आहे इहो मामिलो साइड लाइन थी वेंदो। उहो इन जे करे जो इन जे पुठियां हिकिड़ियूं माफ़ियाऊं आहिनि, उहे माफ़ियाऊं जे खे जेका सपोर्ट उहा बाअसर माण्हुनि जी आहे। उहे बाअसर माण्हू हुकुमरान जमायत सां तालुक़ रखनि था या वरी सियासी माण्हू।